अवामी न्यूज़ में खबर सिलसिलो जारी है। बेड़ा सिटी की खबर ॾिनो। बेड़ा सिटी बाईपास वेझो क़ौमी शहर ते ज़बूर हालत रोड की मरम्मत लाइ कोटियल रोड जे चीलन करे रोड ठाहिण बदिरां रोड खाते पारां अधु में छॾे वञण करे मोटरसाइकिल स्लिप थियण मामूली बणिजी वियो आहे। वधीक ॿिनि मोटरसाइकिलनि जे स्लिप थियण करे 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे ॻोठाणनि जी मदद सां बेड़ा इस्पताल आंदो वियो। ज़ख़्मियुनि में अली खान रिंद, अमीर बख्श रिंद, अब्दुल जब्बार लाड़, इम्तियाज़ लाड़ ऐं नईम ख़ाशकली शामिल आहिनि, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि अली खान रिंद, अमीर बख्श रिंद खे ॻणती जोगी हालत में नौशरो फिरोज ऐं बाद में नवाब शाह इस्पताल मुंतकिल कयो वियो। इन मौके ते ज़ख़्मी जे भाउ दीदार रिंद ॿुधायो त मुंहिंजो भाउ ॻोठ खां बेड़ा सिटी अची रहियो हो त पोयां ईंदड़ मुसाफ़िर कोच रोड जे कटियल हिसे खां बचण ख़ातिर रोड जे किनारे ते हलंदड़ मोटरसाइकिल खे पासो आयो, जंहिं सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ॿिए हादसे में मोटरसाइकिल स्लिप थियण करे 3 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर खादिम मेमण मीडिया खे ॿुधायो त 3 ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾेई फारिग कयो वियो आहे। बाक़ी 2 ज़ख़्मियुनि खे मथे छाती में धक लॻण सबबि नवाब शाह इस्पताल रेफर कयो वियो आहे। यादि रहे त क़ौमी शाहरा मोरो खां कोटरी कबीर ताईं ज़बूर हालत सबबि मरम्मती कमु हली रहियो आहे, जंहिं सबबि नेशनल हाईवे जे मशीननि ज़रिए कोटाई करे पटाई कई पई वञे, जिथां मोटरसाइकिल गुज़रण दौरान किरण मामूल बणियल आहे, जॾहिं त रोड जे इलाक़े हुजण सबबि 2 ॾींहनि में 5 मोटरसाइकिलनि जे हादसा पेश आया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।